वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त 30 साल वारा वठंदड़ समूरा जेब कतरा हिकु स्टेज ते गॾु थी गोड़ करे रहिया आहिनि। असांजी हुकूमत खे अञा 26 महीना थिया आहिनि ऐं पुछो थो वञे नओं पाकिस्तान किथे आहे। तब्दीली त गॾिजी कमु करण सां ईंदी आहे। हिते कुझु माफ़ियाऊं तब्दीली अचणु नथियूं ॾियनि। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त 30 साल आॻीतो वारा वठंदड़ अॼु गॾु थी विया आहिनि। समूरा जेब कतरा हिकु स्टेज ते गोड़ करे रहिया आहिनि। मुल्क में फ़ैसिलाइतो वक़्तु आहे। हाणे अहिड़ो वज़ीर आज़म आयो आहे जो भले अव्हां कुझु बि कयो पर अव्हां जो एहतिसाब थींदो ई थींदो। हुन वधीक चयो त असांखे KPK में हुकूमत मिली त उते तब्दीली नज़र आई। KPK जी तारीख़ में पहिरियों भेरो ईअं थियो जो उते कंहिंजी जमायत जी हुकूमत नाहे आई। हुन चयो त असांजी हुकूमत खे अञा 26 महीना थिया आहिनि। पुछो थो वञे त किथे आहे नओं पाकिस्तान ऐं किथे आहे तब्दीली गॾिजी जिदोजहद करण सां ईंदी आहे। इमरान खान वधीक चयो त जिन जा मुफ़ाद मुतासिर थींदा उहे एतिरी आसानी सां तब्दीली अचणु न ॾींदा। हिते माफ़ियाऊं तब्दीली अचणु नथियूं ॾियनि।